खेरपुर शहर में जश्न मीलादुल नबी वडे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। हर तरफ़ खां मुस्तफ़ा जी आमद मरहबा जूं सदाऊं बुलंद थियल आहिनि। ये इस्लाम लाइ वॾी महिनतुनि सां इहे असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आयो त असांजे इस्लाम लाइ उन वॾा किताब आंदा जेके असांखे ॼाण मिली। पाण जंहिं ॾींहुं विलादत थी आहे उन ॾींहं खे ख़ुशूसी एतमाम सां मल्हायो आहे। उन ॾींहुं अल्लाह जा हबीब रोज़ो रखंदा हुआ। सहाबे किराम अर्ज़ कयो या रसूल अल्लाह अमा इन ॾींहं ते छो था रोज़ो रखो? पाण फरमाए इन जे करे जो इन ॾींहं ते मां अल्लाह जी हबीब जी आमद थी आहे। अल्हम्दुलिल्लाह असां आशिक़ाने रसूल अॼु मोने सोने महबूब मदीने वारे साईं जे मीलाद जी ख़ुशी मल्हाईंदे महबूब जो मुहबत में पंहिंजे मुसलमानी हुजण जो सबूत ॾींदे रैलीअ खे ख़िताब कंदे आशिक़ाने रसूल चयो त मुस्तफ़ा जी आमद सां सॼी दुनिया में रोशनी फैलिजी वई, गुमराही ख़त्म थी वई। नबी साईं पूरी दुनिया लाइ रहमतुल आलमीन थी करे पैदा थिया। कैमरामैन अशरफ अली अबड़ो सां गॾु शबीर फलियो, सिंध टीवी न्यूज़, खेरपुर।